अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, डरकी शहर जे मोहम्मदी मोहल्ले में पंजाब जे इकबालाबाद वारे इलाइक़े मां मुड़ुस खां रुसी डरकी पहुतल नारी मरियम मुग़ल पंहिंजे 9.5 साल जी मासूम धीअ सना खलील उर्फ़ सोनिया गुल खे मुबैना तौरु पैसनि में विकिरो करे संदसि निकाह 34 साल जे सईद अहमद पुट ज़ाहिद हुसैन मुग़ल सां कराए छॾियो। इतला ते नींगर जो पीउ खलील अहमद मुग़ल डरकी पहुची सईद अहमद निकाह जे शाहिदनि ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जी अपील कई। खलील अहमद मुग़ल दाईंदे चयो त 15 सालनि खां अॻु मरियम मुग़ल सां शादी कई हुई ऐं शादी बैदि कमकार जे सिलसिले में पंजाब जे इकबालाबाद में रिहाइश इख़्तियार कई। हुन चयो त मूंखे मरियम मां हिकु नियाणी सना गुल ऐं 2 पुटनि सांवल ऐं रिज़वान जो औलाद आहे। हुन वधीक चयो त ज़ाल मरियम मूंखां रुसी इकबालाबाद मां अची डरकीअ में मुंहिंजे भाउ वटि रही पई, जंहिंसां जहिड़ो करे ज़फ़राबाद वारे इलाइक़े में रहणु लॻी। हुन पैसनि जे लालच में अची मुंहिंजे मासूम नियाणी सना खलील उर्फ़ सोनिया गुल जो निकाह लिक छिप ऐं बिरादरी जे 34 वरियनि जे सईद मुग़ल सां कराए छॾियो। जॾहिं त सईद मुग़ल वारे रुख़सती घुरी त मूंखे माइटनि इतला ॾिनो त मूं डरकी पहुची निकाहनामे जो फ़ोटो हथु करे थाणे ते इतला ॾिनो, पर पुलिस मदद न कई। SP घोटकी खे इंसाफ़ लाइ दरख़्वास्त ॾिनी। हुन चयो त निकाह में मुंहिंजे 15 साला पुटु सावंद मुग़ल समेत शहज़ाद वलद अब्दुल अज़ीज़, साबिर वलद अलानू ऐं नवीद मुग़ल ज़ाल ज़ाहिदा मुग़ल खे गवाह कयो वियो आहे। हुन चिता ॾिनो त जेकॾहिं धीअ सना गुल सां ज़ुल्म कंदड़ मरणी जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई न कई वई त मां थाणे अॻियां पाण खे बाहि ॾींदसि। ॿिए तरफ़ डरकी पुलिस जो चवणु हो त हुन वक़्त ताईं डरकी थाणे ते वाक़े ख़िलाफ़ का बि रिपोर्ट दाख़िल न थी आहे। जीअं ई फरियादी पहुतो त कानून मूजिब कार्रवाई। अच्छा मसलो है? मेरा नाम खलील अहमद है। मैं पंजाब रहना हूँ। पंजाब को होना है तो मेरे नाल ये मसला बढ़िया है। मैं मेरा मसला हल काम तो मेरे बात करो। अच्छा मसलो छा थियो आहे? मसला ईअं थी कि भई मेरी घर वाली नंढड़ी को बेचे बढ़िया है। मैं मेरा मसला हल काम तो मेरे बात करो। अच्छा मसलो छा थियो आहे? मसला ईअं थी कि भई पता छा नालो आहे वञो छा मसलो आहे? मेरा नाम खलील अहमद है। मैं पंजाब रहना हूँ। पंजाब को होना है तो मेरे नाल ये मसला बढ़िया है। मैं मेरा मसला हल काम तो मेरे बात करो। अच्छा मसलो छा थियो आहे? मसला ईअं थी कि भई मेरी घर वाली नंढड़ी को बेच करी तो पीछे हमने कितने खोल तवीज़ मेरी घर वाली थी में समझ वाला खोल तवीज़ करते सारे धोंधा करते बाद निकी का निकाह मंगवाते निकाह करते शादी करनी थी निकाह थी बस। निकाह कहिड़े मौलवी पढ़ायो? मौलवी नाला क्या है? मौलवी इब्राहिम मौलवी। मौलवी इब्राहिम मतलब सही दे बाज़ार के विच बैठे। ठीक है, तव्हां पुलिस खे इतला कयो आहे? पुलिस को इतला कैसे की सुकून इंशाल्लाह अल्लाह तबारक है।